रांदियुनि ऐं जंगली जीवत खाते बाबति वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सरदार ज़ादा बंगुल ख़ान महर चयो आहे त PSL जे इन सीज़न में ज़ाहिद महमूद ऐं शहनवाज़ दानी जी शानदार परफॉर्मेंस खां पोइ इहो चई सघिजे थो त ईंदड़ वक़्त में अञा वधीक सिंधी रांदीगर क़ौमी क्रिकेट टीम जो हिसो बणिजंदा। पंहिंजी ऑफिस में मीडिया ऐं मुख़्तलिफ़ वफ़दनि सां ॻाल्हाईंदे सरदार ज़ादा बंगुल ख़ान महर जो चवणु हो त जे नज़रअंदाज़ न कयो वञे त सिंध में टैलेंट जी खोट कोन्हे। संदसि वधीक चवणु हो त डोमेस्टिक क्रिकेट बाबति PCB जो नओं आइन सिंध जे रांदीगरनि जे फ़ाइदे में घटि पर नुक़सान में वधीक आहे, जंहिं लाइ माहिरनि ऐं सिंध जे क्रिकेट ऑर्गेनाइज़रनि सां गॾिजी लाहे अमल जोड़े PCB चेयरमैन वटि सिंध केस रखंदासूं। सरदार ज़ादा बंगुल ख़ान महर जो चवणु हो त सिंध में रांदीगरनि खे अॻिते आणण लाइ क्रिकेट समेत ॿियनि रांदियुनि जा मैदान ठाहिया पिया वञनि। ॿिए पासे सरदार ज़ादा बंगुल ख़ान महर लियारी जे मशहूरु रेसलर शेर ख़ान जी माली सहायता कंदे चयो त शेर ख़ान जे सभिनी बैनुल अक़वामी मुक़ाबलनि जो ख़र्चु सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट कंदो, जंहिं करे हू माली ॾुखियाईनि ते परेशान थियण बजाए पंहिंजी रेसलिंग ते तवजह ॾे ऐं रेसलिंग बाबति लियारी समेत पूरी सिंध जे रांदीगरनि खे सिख्या ॾे। संदसि वधीक चवणु हो त हू न रुॻो रेसलिंग पर ओलंपिक रांदियुनि में बि शामिल सभिनी रांदीगरनि ऐं इवेंट ऑर्गेनाइज़र कंदड़नि जी माली सहायता करे रहिया आहिनि ऐं पूरी सिंध मां कंहिं बि रांदीगर में अगरि बैनुल अक़वामी सतह ते खेॾण जो टैलेंट आहे त सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट संदन माली सहायता कंदो। सरदार ज़ादा बंगुल ख़ान महर जो चवणु हो त सिंध जा रांदीगर क़ौमी ऐं बैनुल अक़वामी सतह ते आणण लाइ हू सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट सां गॾिजी जाखोड़ीनि पिया, जंहिंमें खेनि कामयाबियूं मिली रहियूं आहिनि। संदसि चवणु हो त सिंध जा रांदीगर महिनत कनि, खेनि अॻिते आणण लाइ माली सहायता असीं कंदासीं। हर वक़्तु आगारनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।